जा दीनी ईमानी भाइरो असां बिल्कुल मुख़्तसर जो गॾु थिया साईं अली असगर साहब जो वालिद साहब जो गुज़ारे वियो उन्हनि जी अमड़ उन्हनि जो साले सवाब पहुचाइण जे लाइ साईं जन ख़ैरात जो भी इंतज़ाम कयो आहे। साईं जन जो वालिद साहब जो तमामु हिकिड़ो नेक बुज़ुर्ग हो, तस्वीर लॻल आहे साईं जी। साईं जूं तमामु वॾियूं ख़ूबियूं हुयूं। ख़ासि इहा ॻाल्हि हुई त आख़िरी दम ताईं पंहिंजो कमु पाण कंदा। ख़ासि तौर ते साईं जन ॾोकरीअ जान हुनखे सुञाणनि था ऐं सॼो ॾींहुं घुमंदा। घुमणु उन खां पोइ आख़िर ताईं दर्ज़ाइब जो कमु कंदा। कॾहिं बि उन्हनि आर महसूसु न कयो। ऐं जीलानी मस्जिद जेकी आहे उनजी ता हयात उन्हनि ख़िदमत कई। तेसि ताईं जो नंढड़ा ॿार मासूम बि माण्हू वठी ईंदा आहिनि, उन्हनि खे पढ़ंदा। उहो उन्हनि जे हथ शफ़ा हुई उन्हनि जे में बाक़ाइदा। ऐं मस्जिद जी ख़िदमत सॼी ज़िंदगी उन्हनि कई। सो अहिड़ा माण्हू घटि आहिनि जेके बेलौस हुजनि ऐं उहे ख़ुदा कान जेको आहे पर उन्हनि पंहिंजे बचनि खे बि पढ़ायो। ईअं न आहे त उन्हनि खे न पढ़ायो ऐं माशाल्लाह इरफान जे उन्हनि में उस्ताद या ॿिया बि बसर रोज़गार आहिनि।